अल्लाह हज़रत उमर मीटिंग कोठाई पूछे न कदर कॾहिं आहे कंहिंजो 21 कंहिंजो 22 कंहिंजो 23 मुंहिंजो मौला अली उथी बीठो चए उमर कदर 27 आहे जो त ॾुखियनि सुवालनि जा जवाब मुंहिंजो मौला अली ॾींदो सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायो हिकिड़ो हमरा आयुसि अली तव्हां मुसलमाननि जे हिकिड़ी रकात में 2 सजदा छो क़ियाम हिकिड़ो रुको हिकिड़ो सजदा 2 छो सोना अली जवाब ॾींदे कि हा त उन हमरा अचो मां 40 मौलवियुनि खां पुछो आहे मूंखे जवाबु नथा ॾियनि तव्हां जवाबु ॾींदव मौला फरमा मां ॾींदुसि छो त दुनिया ॾे माल घणो आहे अली ॾे इल्मु घणो आहे सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां मज़ो न आहे ॾाढा अली रकात हिक में 2 सजदा छो मौला अलीअ जो जवाबु जे पहिरियों सजदो ॼमण जी ख़बर थो ॾे पहिरियों सजदे जो मैसेज कहिड़ो आहे मिनहा ख़लक़नाकुम असां तोखे इतां पैदा कयो साम्हूं पैदा थिया आहियो स्टील मिल मां ॻाल्हायो छो मिटीअ मां पोइ लहे छा थिए हिन हथ में मोबाइल हिन हथ में मोबाइल काटनि जा सुञाणींदो मां कहिड़ा सुञाणाईंदो नवाब शाह जो आहे उधर ते चाहियूं पहिरियों सजो चए पियो मिनहा ख़लक़नाकुम असां तोखे इतां पैदा कयो ॿियो सजो चए पियो वफ़ीहा नुईदुकुम असां तोखे एॾा ई मोटाईंदासीं पहिरियों ॼमण जी ख़बर थो ॾे ॿियो मरण जी ख़बर थो ॾे ॿिन्हिनि सजदनि में जेको वक़्फ़ो आहे न इहो दुनिया जी ज़िंदगी आहे हाय ॿियो हमरा आयो अली मूंखे क़ुरान सम्झा पर दुनिया जे कंहिं शइ सां मिसाल मौला फरमायो क़ुरान जो मिसाल थी पाणी वांगुरु पाणी सख़्त शइ खे नरम कंदो आहे क़ुरान पत्थर दिलि खे पाणी कंदो आहे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह अली ॿियो दलील ॾे जे पाणी वैरान ज़मीन खे आबाद कंदो आहे हाणे कोन असां जहिड़ी सिंध कश्मीर आहे छक नाल कढी सिंध खे बर्बाद कयो होॾे थर खे आबाद पिया कनि छक नाल त परे पर थोरो पाणी जो बि खणंदा ख़बरदार छक करोड़ सिंधी सिंधु दरिया जा वारिस आहिनि पाणीअ ते पाणी कंदासीं चलो हिकिड़ो पाणी तो वई 2 पाणी कंदासीं अली पाणी जे पाणी वैरान ज़मीन खे आबाद क़ुरान वैरान दिलनि खे आबाद नथा जो सुभान अल्लाह अली टियों दलील ॾे चई पाणी पलीत शइ खे पाक कंदो आहे क़ुरान पलीत दिलनि खे पाक कंदो आहे अली चौथों दलील ॾे जे पाणी बाहि खे विसाईंदो आहे क़ुरान जहन्नम जे बाहि खे विसाईंदो आहे हाय अॼु राति भली अथव क़दर जी राति यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है चले आओ मुसलमानो यही बागे मोहम्मद दुनिया ने दीन को भुला रखा है गफलत की नींद में सुला रखा है इस दौर में खुश नसीब वो है अकबर जिसने कुरान पाक को खुला रखा अली कदर कदे मौला फरमायो कदर 27 सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां मूंखे लॻे थो तव्हां कावड़ी जी विया आहियो कावड़े आहियो कावड़ पोइ त मुंहिंजो दुकानु आहे छा हिते 31 डिसंबर ते मूंखे हिकिड़े जज घुरायो पोइ चई अॼु 35 जज आया आहिनि तुंहिंजी तक़रीर ॿुधण मुंहिंजो पोइ चई अॼु तव्हांजो मौज़ू आहे हैदर करार जा फ़ैसिला 94 फ़ैसिला ॿुधाया मन मौला अलीअ जा 94 हणी टायर कढिया मां मुंहिंजो फ़ैसिला ईअं कबा अथव
तो हमारा फैसला है 1 2 2 2 5 फैसलो करे तो मुझे मौला अली करे ॾाढियां चओ अली अली आ चओ अली अली आ चओ अली अली आ मौला अली जा मुरीद भई हथ बुला जाजो हथ हेठ अल्लाह वड़े वा साईं यासीन खलक काॾों आई आहे अल्लाह मां चयोमांसि माण्हू न ईंदा चई खोड़ो अचे माण्हू न ईंदा मौना दी नवाब जा नमाज पढ़ नंढड़ी छोकिरी मस्जिद में कुरान पढ़ाई मूंखे ॾिसी चई चाचा तूं मोबाइल मां कीअं निकिरी आयो ॿार आहिनि न मोबाइल में ॾिसनि अल्लाह ख़ल्क़त ॾिस सभु था चओ सुभान हाय मुंहिंजे मौला अली छा चयो क़दर 27 आहे अली दलील अथई चई मां ॾे 10 दलील आहिनि सुभान अल्लाह जो त पोइ पढ़ां मज़ो न आहे सुभान अल्लाह अहिड़ी कयो जो सुतल बि उथी अचनि असांजे शहरनि में वरी अहिड़ी बीमारी आहे रमज़ान शुरू त क्रिकेट शुरू क्रिकेट नाइट मैच सॼो साल रोड में ते छोरा पियो ते सॼो साल रमज़ान में यार शैतान गिरी तो याद आई चको छक्के या पुट पिणे भी छक्का असांजे हाला में क्रिकेट आयूं 16 रमज़ान ते फाइनल हो जहिड़ो थी पियो मूंखे चवंदई शैतान बदला जहिड़ो कई कराए मुंहिंजे के शैतान पहले सब हेड़ो बरकत भरियो महीनो रमज़ान में रात जो 2 ऐलान थींदा हिकिड़ो ऐलान कहिड़ो थींदो या तालिबल ख़ैर अक़बिल ओ नेकी करण वारा ओ जन्नत के ॻोल्हण वारा अॻिते वधी आ मां रब जन्नत जा फाटक खोले छॾिया ख़ल्क़त अचे पई अॼु त मां दुआ बि अहिड़ी घुरंदुसि जो मैयतनि जी बख़्शिश मरीज़नि खे शिफ़ा कर्ज़नि जा कर्ज़ दूर छड़नि जूं शादियूं हाणे त छोरा सहरी करे पोइ वेंदा अल्लाह ख़ल्क़त आई आहे मौला अलीअ जा मुरीद ॾाढा चओ अली अली आहे चओ अली अली आहे चओ अली अली आहे मौला अलीअ जा 2 फ़ैसला ॿुधायां मूंखे अञा ॿिए हंधि 2 3 जायुनि ते वञिणो आहे त साईं गुज़रिदास साईं वॾो साईं अब्दुल सत्तार रहमतुल्लाह अलैहि हे मरकज़ हे मस्जिद हे मदरसो बि ॾिस बिना छित जे पियो आहे तव्हांखे थो चवां तव्हांखे अखियुनि वारे खे न आहे ॾसबो नातीन खे ॾसबो वरी बि तव्हांखे मिसकाल आणा दौड़े पार तव्हां साईं मूंखे अॻे ॿुधाया न अहिड़ो पिनी ॾियांसां छो त मां पिनण जो माहिर आहियां मांखे पाकिस्तान जो सफ़ीर कनि 3 महीननि में कर्ज़ लाहींदुसि ख़ल्क़त आई आहे अॻ में कोन्हे अमेरिका मां मम्मा आई बिलावल साहब वियो पे न अमेरिका मुंहिंजो अमेरिका जे सदर खे चइजांइ जे कर्ज़ माफ़ करे त इहा चटी मां खणा बाबा मुल्क त आजो थिए न पाकिस्तान हूंदो त असां ॿ फ़ैसला मुख़्तसर मौला जा ॿुधायां सुभान अबा साईं जो मदरसो ॾिसो बिना छित जे पियो आहे 27 जी राति इन मदरसे जी पारत अथव हा मदरसे ऐं मस्जिद खां मथे ख़ैरियात दुनिया में आहे ई कान जे तो देगियूं लाया बाबो छुटे देगियुनि सां पिणे कोन हा पाण पादर सवाया खाईंदो हिते जे हिते या मस्जिद कीअं ठाराए खुदा जे मस्जिद जा आयरा खोटिया पे न मूंखां दुआ कराए मुझो हे कीअं ठहंदी जंहिंजो घर आहे उहो पाण ई ठाहींदुसि नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे ॾाढा मस्जिद ठही वई मरकज़
बाक़ी आहे मदरसो सो बि छित मूंसां गॾु हले न साईं यासीन हिननि कणकुनि में ई छित विझाए ॾियांसि। हाणे मां हिकिड़ी मस्जिद जो ऐलान कयो हैदराबाद 7,80,000 हिकिड़ी माईअ मोकिलिया चए सोन खपाए मस्जिद में छित विझाए। उनजी मां सांगड़ तकीर कई सांगड़ स्टेज ते हिकिड़ो ओड वेठो मुंहिंजो मस्जिद में प्लेटुनि जी ज़रूरत आहे बाइक जो मैनेजर हो पहिरियों 5,000 कढी हाणे मुला चवंदा ओड खां छो हक तो मुसलमान थे कलकत्ता या अल्लाह हाणे बस कया अरे हे भलो आया हजरत उमर अली कदर कदे चे कदर आ 27 मौला अली फरमायो 10 दलील पर 2 दलील ॾियाई थो। हजरत उमर के पे सोनो अली सुभान अल्लाह चो चे पहिरियों दलील मां अली ॾिठो आहे त रब खे सतन जो अंग ॾाढो प्यारो अली किया चे रब आसमान पैदा कया त बि सत ज़मीनों पैदा कई त बि सत काबतुल्लाह जे तवाफ जा चक्कर बि सत सफा मरवे ते ड्रोन जा चक्कर बि सत जहन्नम जा दरवाजा बि सत अलहमद में आयतों बि सत कुरान पाक में हामीम सा शुरू कल सूरतों बि सत कुरान जो मंजिलूं बि आहिनि सत। सुभान अल्लाह मुखे कमरे में चौक ते नथो घुराए ॿार 3 कलाक मौला अली जो ज़िक्र न कया मुखे गोली हणे अली हक जो इमाम असां जो नालो इहो आहे उम्मत सारी गुलाम अली असां जो इमाम जोर सां अली ॿियो दलील जे लैलतुल क़द्र यो जुमलो आयो आहे कुरान में 3 दफ़ा इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र यो जुमलो आयो आहे 3 दफ़ा हर दफ़े इन जुमले में अखर नवा एक नवा नवा बिनवा अरड़ा ट्रिनवा लॉकडाउन में पढ़े आयो छा ट्रिनवा मैं यार पक्की आता हन ट्रिनवा 27 जे लफ़्ज़नि जी जोड़ जक ॿुधाए पई त क़दर 27 अॼु ख़त्म जी राति आहे दुआ बि अॼु अहिड़ी कंदासीं हे मुंहिंजो नंढड़ो आहे तारिक जमील तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो चोट जो तव्हां वरी भाड़ो ॾिजोसि ओट मोट जो हे मौलूद